शाह जी धरती तोसा मुंहिंजा लिखियल मरणा परणा आहिनि। सखर शहर सूह सच्चाई उखवत मोहब्बत चाहत की अलामत है। उन शहर में सिंध जो अज़ीम हीरो हेमू कालाणी पैदा थियो हो, जंहिं वतन की इज्जत, वतन की हुरमत ऐं वतन के बचा लाइ 16 सालन जो गभरू जेको हो फाहीअ ते चढ़ी वियो, पर पंहिंजे वतन के लाइ हुन रुगो माफ़ीनामो बि लिखी न ॾिनो। अॼु उन शहर में आयो या जंहिंमें लेस डाउन पुल पाहे, जंहिंमें सतन जो मकाम पाहे, जंहिंमें साध बेलो पाहे, त जंहिंमें मासूम शाह जो मुनारो पाहे। ऐं उन शहर में हिकु अहिड़ो असांजो प्री प्यारो जंहिंसां जॾहिं आउं मिलियो हुउसि त मूंखे ईअं महसूसु थियो त नौसी नेण ठरियाऊं सॼण शाखूं कढियूं। जॾहिं आउं न्यास साहब सां मिलियुसि त मूंखे लतीफ़ यादि अची त मोहबत पाए मन में रुंढा रोड़िया जिन तिन जो सराफन ऐं तोरी अटियो। इहो माण्हू हो जंहिंमें मूंखे चाहत बि नज़र आई, जंहिंमें जज़्बो बि नज़र आयो, ऐं उन वटि हिकु महबूब माण्हू, अहिड़ो माण्हू जंहिंखे अॼु यादि करे असीं रोई था ॾियूं, मुमताज़ मेमन। उन सां मुंहिंजी पहिरीं मुलाक़ात हुई, पर हुन में छा अस्टमिना हुई, हुन में छा जज़्बो हुयो, हुन में छा हिम्मत हुई। मूंखे चयईं त ही सखर छा सॼी सिंध में असीं पंहिंजे बिरादरीअ जी इज़त ऐं वक़ार लाइ विढ़ंदासीं ऐं पंहिंजे माण्हुनि जो ॾाढो ऊचो करे। अॼु असां वटि उहो न आहे, पर उन जे सूरत में उन जो शहज़ादो असां वटि आहे। मेमन तहत हिकिड़ी सोशल ऑर्गेनाइजेशन, मेमन तहत समाज सुधारक दोस्तन जो टोलो है, जेको चाहे थो त हिन समाज ऐं सोसाइटी में असी इस्लाह, मोहब्बत, प्यार ऐं भाईचारो पैदा कयूं। जॾहिं असां ॾिठो त हिते ॿियूं बि तंज़ीमूं हुयूं, सिंध में मुल्ताज खां सवाइ मेमन जमायत ॿियूं थियूं, पर उन्हनि जा प्रोजेक्टनि ते ॿियनि शयुनि ते ध्यानु हुआ, पर बिरादरीअ जे दुख ऐं बिरादरी जे सुख ऐं उन्हनि जे अहजनि तरफ़ उन्हनि जो ध्यानु कोन हो। उन्हनि जो ध्यानु हो त कंप्यूटर जो सेंटर हलनि, स्कूल हलनि, पर असीं पंहिंजे माण्हुनि जे बचाव लाइ कुझु न कयूं। जेको फुरियो लुटियो, पर असांजो इहो मंशूर हो त असीं पंहिंजे माण्हुनि जे इज़त ऐं वक़ार जे लाइ मैदान ते बीहंदासीं। ऐं हाजी साहब सां तव्हां सभु साबित आहे त असीं गॾु बीठा। जॾहिं रसूलाबाद वारो वाक़ियो थियो रमज़ान में, असीं इन ततल रोड ते वेठासीं ऐं जेसीं ताईं असीं न्याणियुनि जे उन्हनि कातिलनि खे असां जेलनि में न विझरायो, मारायो न, तेसीं ताईं असीं हटियासीं न। हाजी साहब जे वञण खां पोइ असां वॾी कोशिशि कई त असीं मेमन तहत खे उन लेवल ते वठी वञी। उन में आऊं सादिक मेमन साहब जेको सीनियर वाइस चेयरमैन आहे उन ॾे वियुसि, शर्जील साहब ॾे वियुसि, सभिनि ॾे वियुसि। उन्हनि सां इहो कयोसीं त असांखे तव्हांजो टाइम बि कोन खपे थो, असांखे रुगो तव्हांजे शफ़क़त ऐं मोहबत जी ज़रूरत आहे। पोइ तव्हां ॾिठो त सॼी सिंध में मूं बाक़ाइदे दौरा कया, दोस्तनि खे मोटिवेट कयमि, पर अथनि अरमान हिकु अहिड़ो निधड़का थी मरी वियासीं, दुनिया जे नज़र में ॾर खरी वियासीं। उन्हनि जिन खे असां लीडर कयो, उहे न असांजी फ़ोन खणण लाइ तयारु आहिनि, न असांजो मैसेज पढ़ण लाइ तयारु आहिनि। आऊं तव्हां सभिनि वटि आयो हुउसि त तव्हां हिन इताद में शामिलु थियो। आऊं सभिनि तव्हांजो गुनहगार आहियां, छो त उन्हनि दोस्तनि में वॾियूं उमेदूं रखी वियासीं त हीअ असांजा भरोसा थींदा, हीअ असांजा मालिक थींदा, पर उहे त न मैसेज था खणनि। तव्हांजो छा मुंहिंजो जॾहिं मैसेज नथा खणनि, तव्हांजो त छा तव्हां किथां खणंदव। उन खां पोइ मूं सभिनी दोस्तनि सां राब्तो बंदि करे छॾियो।
छो त जॾहिं आऊं तव्हांजी मदद नथो करे सघां, तव्हां वॾियूं होप्स उमेदूं असां में रखियूं, असीं कुझु नथा करे सघूं, त पोइ इन करे छा कयूं? हींअर बि जेकॾहिं असांखे उमेद आहे त न्याज़ साहब में आहे, सजाद में आहे, ॿियनि दोस्तनि में आहे, तव्हां में। छो त गनी पसाऊ जे इनकलाबी चयो त हीउ जेको आवाम आहे जबल आहे, उन करे आवाम ताक़त आहे। असां मायूस न आहियूं, मायूस न आहियूं, पर असांखे पंहिंजे रहबरनि, असांखे पंहिंजे लीडरनि मायूस ज़रूरु कयो आहे। ॾुख उन्हनि जो आहे जिनी कारण मुयास कांधी कोन थिया, सो उन करे हू मसरूफ़ ज़रूरु आहिनि। पर बाबा असां कहिड़ो ॾोह कयो आहे? जेके हेतिरा माण्हू 78 लख माण्हू उन्हनि जे पोयां आहिनि, उन्हनि माण्हुनि जी मालिकी न थिए त किथां वञे? उन करे असांखे पंहिंजे पेरनि ते बीहणो पवंदो। असांखे ही जेके दोस्त खैरपुर वारा आहिनि, इहे मुसलसल राब्ते में आहिनि। शकूर साईं वकील, ही दोस्त घोटकी वारा ॿिया टिया, चवंदो असांजी फोन नथो साईं खणे, त तव्हांखे छा करे? असांजी सूरत हली आहे। उन करे हाणे असांखे न सिर्फ़ु पंहिंजी मूवमेंट खे अॻिते वधाइणो पवंदो, छो त हाणे डिसंबर जनवरी में कन्वेंशन थींदो। असां फ़क़ति इहो चाहींदासीं त इन कन्वेंशन ताईं असीं सॼी सिंध खे ऑर्गनाइज़ कयूं, ऐं उन में उहो दोस्त अॻुवाणी असांजी करे चेयरमैन उहो थिए जंहिंजो माण्हुनि सां राब्तो हुजे, जेको माण्हुनि जे ॾुख सुख में शामिल थिए। असांखे सभिनि लाइ इज़त आहे, सभिनि लाइ एतिराम आहे। असांजा बुज़ुर्ग आहिनि, वॾा आहिनि, पर जेकॾहिं असां ते शफ़क़त जो हथु नथा ॾियनि त असांखे ज़ख़्मी बि न कनि। लतीफ़ चयो आहे न, कुल्हे फाटम कंजरो, मथो उघाड़ो, भेनर पुॼाड़ो बुरे हिन बंबूरनि। जॾहिं असांजे नियाणियुनि जी इज़त महफ़ूज़ न हुजे, असांजे माण्हुनि जा पटका नथा वञनि, त पोइ जॾहिं असांजा बोतार मोतबर हुजनि ऐं उहे असांजी फ़ोन बि न खणनि त असां छा कयूं? उन करे असांजी इहा कोशिशि आहे, छो त आऊं सफ़ा आऊं बि तव्हां वांगुरु मायूस थी वेठो। मूंखे सचा साहिबु ज़ोरी खणी आयो आहे, न्याज़ साहिबु फ़ोन कई तोखे अचिणो आहे, मूं इहो कोन हिनखे ॿुधायो। पर आऊं माण्हुनि मां, हिन सिंध जे माण्हुनि मां, हिन मेमन बिरादरी जे माण्हुनि मां मायूस न आहियां। छो त मेमन बिरादरीअ जो तारीख़ी रोल रहियो आहे सिंध जे अंदरि। पाकिस्तान ठाहिण में हारून फैमिलीअ जो वॾो रोल आहे, हुसैन हारून जो वॾो रोल आहे। तव्हां ख़बर आहे जेको सखर वाह वाह इहो जॾहिं अंग्रेज़नि कढियो पिए, त इन खे ठहिराइण में हुसैन हारून जे पीउ जी त तख़्ती लॻल आहे। अॼु 40 लख उन दौर उन ॾिना, ॿियनि वॾेरा ॾिनई कोन। असांजे माण्हुनि जो हिन मुल्क जे तइमीर ऐं तरक़ीअ में किरदारु आहे, ऐं अॼु असांजी सूरत हाल ॾाढी ख़राबु आहे। 1855 खां 1901 ताईं पंजाब जे अंदरि अंग्रेज़नि जे दौर में लोअर कैनाल जहलम ठहियो, लोअर चनाब कैनाल ठहियो, सरहद कैनाल ठहियो, 1908 में वरी पहाड़ कैनाल ठहियो ऐं अपर सवात कैनाल। 1919 में उन दौर में सावात वैली, जेको हींअर चूलिस्तान पिया ॿुधो, उन दौर में उहो डिज़ाइन कयो वियो, ऐं हींअर उहे वाह ऐं डेम शुरू थी चुका आहिनि ऐं ठहनि पिया। ऐं ही अंग्रेज़नि जे दौर में पाणी वियो, उन खां पोइ दासू डेम आहे, बादशाह डेम आहे, इहे ठहनि पिया। जेकॾहिं इहे ठहिया त सिंध जो जेको पाणी आहे उहो सखर खां हेठि कोन वेंदो, असांजी डेल्टा तबाह थी वेंदी, ॿनियूं पोखे कोन सघंदासीं। ऐं कल्ह डान जी रिपोर्ट आहे त 56 लख एकड़ समुंड खाई वियो, ऐं जियो जी रिपोर्ट आहे त 2007 में तव्हांजो अधु कराची हलियो वेंदो, 2008 में तव्हांजो ठटो बधी न थिए। लतीफ़ जो शेर आहे त लूल वञी को चूल, लूल वञी को चूल, मुंहिंजे मारूअड़नि खे छांगा छिॼे छेड़ो, जेकर कहन हूल, सो वड़ोलन सोए आऊं कीअं वयसि विसरी। जी बाबा ढण मां रुॻो छेलो विञाइजी वेंदो आहे त असांजा माण्हू वड़ोल ॾींदा आहिनि। असांजे धरतीअ जो दरियाह खसियो पियो वञे, 50 लख एकड़ ॿनी खसी पई वञे,
सुभाणे असां सां जीअं अॼु फ़लस्तीन जी सूरत हाल आहे, सॼी अहिड़ी सूरत हाल थींदी। ही मेमण तहत सियासी पार्टी न आहे, पर हिन में सभिनी सियासी पार्टियुनि जा दोस्त आहिनि। उन करे उहे पंहिंजे सियासी पार्टियुनि जे अंदरि दोस्तनि खे ज़रूरु चवनि त पंहिंजे धरती ऐं पंहिंजे वतन जे लाइ ज़रूरु अॻिते वधो। उन करे ही असांखे ज़रूरत आहे त मुल्क में जस्टिस हुजे, गुड गवर्नेंस हुजे, ऐं इहे शयूं आहिनि जेके असीं चाहियूं पिया त मेमण तहत जी ज़िले लेवल ते तंज़ीम हुजे। ॿियो, कराची जे अंदरि तमामु घणा टेक्निकल कारखाना आहिनि, ॿियूं शयूं आहिनि, उते असांजा माण्हू तमामु घणा असीं रोज़गार असां लॻाए सघूं था। फ़क़ति प्लानिंग जी ज़रूरत आहे। जीअं असांजा वकील आहिनि, जीअं ऑफिसर आहिनि, ऑफिसरनि ऐं साॻा सां ॾाढियूं मिंथूं कमु हाणे वञी उहो ग्रुप ठाहे थो। चयोमांसि बाबा ऑफिसर असांजा हूंदा, रुॻो असांजे माण्हुनि लाइ कंहिंखे फ़ोन कंदा त माण्हुनि खे बचा थींदो न। असुल ॻाल्हि आहे मालिकीअ जी। उन करे ऐं ॿियो ॻाल्हि आहे इश्क जी। कबीर भगत पे वियो तो वण पे सड़ियो, उन वण ते पखी वेठो हो त कबीर चयसि तोखे पर बन ऐं वण पियो सड़े, तूं उथी छो नथो? जी कबीर कॾहिं मोहबत कई अथई, कॾहिं प्यार कयो अथई, कॾहिं कंहिंसां दिलि लॻाई अथई, कॾहिं कंहिंसां वफ़ा कई अथई? कबीर तो चेस, आग लगी इस वर्क को जलने लगी बात, अरे पंछी तुम क्यों न उड़े, पंख तुम्हारे साथ। जी पख बन तोखे ऐं तो ख़बर आई बाहि तो साड़ींदी। पखी तो चेस, फल खाए इस वर्क के और बिगाड़े पात, उड़न हमारा काम नहीं, मैं जलूं इसके साथ। कि जैसा मोहब्बत कबी आहे, जैसा प्यार कबो आहे, जैसा वफ़ा कबी आहे, उन सां गॾु जली वञिबो आहे, उन सां गॾु सड़ी वञिबो आहे, ऐं उन लाइ हिकु थी। अॼु सॼी सूरत हाल सिंध जी उहा आहे। उन में असां हर माण्हू जेको पंहिंजे जिते जिते वेठो आहे, उहो पंहिंजे धरती ऐं पंहिंजे वतन जे लाइ किरदारु अदा करे, न त जीअं इसराइली फ़लस्तीन सां हालत थिए पई, असां सां इहा थियण वारी। ही असांजी बिरादरी जी तंज़ीम आहे, सोशल तंज़ीम आहे, पर असां हिन धरतीअ सां गॾु आहियूं। जे धरती न रहंदी त मेमण वारी किथे रहंदा? उन करे असांजो मरणु, असांजो जीअण हिन धरतीअ सां। ऐं उन लाइ असांखे लतीफ़ चयो आहे, हिकिड़ो सॾु थो ॾे, जिन रिय सरे न साव रती रुस्म तिन सां, हू झेड़ी न तूं झको थी, बांध बीची पाए पाणे वञी परचाए मता रुठो ई रहिजी। कि बाबा ही सभु पिरी आहिनि, ही सभु महबूब आहिनि, इन्हनि सभिनि खे मेड़, इन्हनि सभिनि खे गॾु कर। 7 करोड़ सिंध जा माण्हू आहिनि, उहे सभु सुभाणे लावारस थियण लाइ वञनि। सॼी सूरत हाल ख़राबु आहे। तव्हां ॾिठो बबरलू में धरणो लॻो त तव्हांखे ख़बर पई त बिजली बि असां वटां थी वञे। असांजे हाला में उते वॾी ग्रिड स्टेशन आहे, जिते सिंध खे बिजली मिले ई कान थी, उहा डायरेक्ट लाहौर थी वॾी थर मां जेका अचे थी उते थी ठहे। गैस हिते आहे, पेट्रोलियम हिते आहे, असांजो बंदर हिते आहे। जॾहिं असां सॼो सोचूं था, असांजो माण्हू रुॻो सुतो पियो हुजे त 52 रुपया उन खीसे में। उन करे असांखे पंहिंजे मालिकीअ सां गॾु पंहिंजे बिरादरी, पंहिंजे माण्हुनि जी ख़िदमत करणी पवंदी। उन करे मूं सजा साहिब खे रिक्वेस्ट कई त असां हिन तंज़ीम खे बाक़ाइदे मॉडल तंज़ीम तौरु ऑर्गेनाइज़ कंदासीं। जीअं दोस्तनि जूं शिकायतूं आहिनि त राब्तो कोन्हे, बिल्कुलु राब्तो कोन्हे, फ़ोन ई नथा खणनि असांजा लीडर। कंहिं कारपोरेट फ़ोन जॾहिं न खणंदो त मायूस थींदो न। ऑफिस अॼु ॾींहं ताईं असांजी मर्कज़ी ऑफिस कान्हे, इन खां वधीक पत न थी कहिड़ी आहे। हिकिड़ी मीटिंग थी आहे असांजे चेयरमैन सां, बसि वरी मीटिंग लाइ सिकूं था। उन करे जेकॾहिं असांजा ही जेके दोस्त आहिनि, जेके कुझु हैसियत रखनि था, जेकॾहिं असांजो चेयरमैन बिज़ी आहे त ही त दोस्त कुझु अॻियां कनि। इन करे असांजूं उमेदूं न्याज़ साहिब, सजा साहिब ऐं ॿियनि दोस्तनि में त बाबा चेयरमैन बिज़ी आहे त पर तव्हां कुझु कयो न। पाणे ईंदुमि होत पर कुझु आऊं पग भरी थियां,
मता चए बलोच इन कमीने मां सो वेठे कॾहिं कुझु कोन थींदो आहे। ससु ई हिकिड़ी कमज़ोर औरत हुई, ॾिसो त उनखे लतीफ़ कीअं ॻायो आहे, उठ वेरी ओठार वेरी, वेरी थियण में देर, चोथों वेरी वाह थियो जंहिं उल्ही कई अवेर, छहों वेरी छपर थियो जंहिं सवा कया न सेर, वाहेरे जी वेर ऐं छुली छॾ छिपरी। जी जॾहिं वाहेरो थींदो आहे, सिज लहण जी महिल हूंदी आहे, हर को पंहिंजे घर ईंदो आहे, पर आउं त पंहिंजे पुनुअ खे बि ॻोल्हियां। सो इन करे असांजे नियाणियुनि जे लाइ सिलाई जा सेंटर असांजे मर्कज़ खे विया ऐं असांजे मर्कज़ वटि 1 करोड़ रुपया पियो आहे। बजट आहे जेका डोनेशन आहे उन इलाइक़े ऐं सजा साहब खे उहो मैकेनिज़म ठाहियो न। दोस्त ॾिसो मेडिकल कैंप रुगो तव्हांखे वार तो ख़र्च करणो पवंदो, सॼी सिंध में मेडिकल कैंप थींदियूं, IT सेंटर थींदा, सभु शइ थींदा। असुल ॻाल्हि आहे कदम खणण जी। विख जॾहिं खणबी सफ़र खुटंदो। उन करे असां चाहियूं था त जेके असांजे दोस्तनि जा दुख सुख आहिनि उहे बि ख़तमु थी ऐं पाण में कोऑर्डिनेशन